जिंदगी इते रहन जो हंद इहो घर ॾियण वारो मुंहिंजो रब्बुल आलमीन हे त अबो मेहरबान पर इन खां हज़ार दफ़ा वधीक अगर जे मुंहिंजे मथां बाज रहमत ऐं मेहरबानी त मुंहिंजे रब करीम जहान जे पालनहार जी आहे। मां उते रहण चाहियां थी पई या कब्र वारी जिंदगी कब्र वारो घर अबे जे घर रखूं करोड़ दफ़ा वधीक आला ऐं अफज़ल आहे। मालूम थियो त कब्रुनि जे अंदर सिर्फ मिट्टी ना है हड्डा ना आहिनि बल्कि कब्रुनि जे अंदर भी हिकिड़ो जहान आहे। कब्रुनि जे अंदर भी हिकिड़ी रब करीम जी ज़ात पाक हिकिड़ी जिंदगी अता कई आहे जंहिंखे आलम बरज़ख चयो वञे थो पियो। त पोइ अदा दोस्त अली अमा के जसु रहमतूं हुजनि जो अमा हिकिड़ो सिटरावी अहिड़ो सिटियो आहे अबो अमा दुनिया में आहे त उहो बि लाइक़ इज़तुनि जी ख़िदमत कयूं पर जे अबो अमा दुनिया खे छॾे वियो त साल में हिकु दफ़ो उन्हनि जो हक़ आहे जे महबूब रहमत वारे हबीब जो मिलाद शरीफ करे कायनात जे सरदार जे दरबार में हदिया तोहफा पेश कयूं था त अहिड़ी तरह साल में हिकु दफ़ो हक़ पंहिंजे अबे पंहिंजे अमर पंहिंजे अज़ीज़ो पंहिंजी अक़रबा जो हिन तरह गॾु थियो ऐं यकीनन यकीनन अॼु जॾहिं हिते दुआ जा हथड़ा खजंदा त संदन जा रूह ख़ुशि थी जन्नत जे तामन सां तो असांखे उते यादि फरमाई। सिलसिलो हिकिड़ो जुड़ी पियो आहे त क़ुर्आन ऐं सुन्नत असांखे सम्झायो। मदीने जे साईं फरमायो त पंहिंजे वॾड़नि अज़ीज़नि क़रीबनि खे सुठनि नालनि सां यादि कंदा कयो ज़िक्र कंदा कयो फिक्र कंदा कयो। हुज़ूर जी ज़ात फरमायो त पंहिंजे घरनि खे मुक़ाम न बनायो पंहिंजे घरनि जे अंदर हिकिड़ो इस्लामी माहौल पैदा कयो शरीयत वारो माहौल पैदा कयो दीनदारी वारो माहौल पैदा कयो। महबूब जी दरबार ही हिकिड़ी औरत संदन जी ख़िदमत में हाज़िर थी। या रसूल अल्लाह मां अकेली न आहियां पूरे मदीने पाक जूं जेकी बि असांजूं माउरूं भेनरूं मां उन्हनि जी सभिनी जे तरफ़ खां नुमाइंदगी करे तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थी आहे। पाण फरमायो छा खपे जेसीं असां औरतुनि जो हिकिड़ो सिलसिलो ठहियो असां पाण में गॾिजानी करे तव्हां जी ख़िदमत में हाज़िरी भरी आहे त तव्हां 8 ॾींहंनि में हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो हिकु ॾींहुं असां औरतुनि जे लाइ मुक़ररु कयो जीअं मस्जिद में मिहराब ते ऐं पंहिंजे मिंबर पाक ते तव्हां पंहिंजे जमात खे हिदायतूं नसीहतूं वाइज़ तक़रीरूं कंदा हो अहिड़ी तरह हफ़्ते में हिकु दफ़ो असां औरतुनि खे तक़रीर नसीहत कयो त असां बि फ़ाइदो हासिल करे वठूं। मदीने जे साईं फरमायो ॻाल्हि त ॾाढी भली कई थी बहितर आहे औरतुनि जो बि हक़ आहे त शरीयत खे सिखनि इस्लाम खे सिखनि ऐं अॼु हिकिड़ी वॾी खोट थी वई आहे अवां सभु अहले इल्म वेठा हो पढ़िया लिखिया वेठा हो असां जूं न्याणियूं असांजे कॉलेजनि में यूनिवर्सिटियुनि में प्रोफेसर मिलंदियूं डॉक्टर्स मिलंदियूं नर्सिंग में मिलंदियूं हर मोड़ ते मिलंदियूं ठीकु आहे उनखे रद्द नथा कयूं न्याणीअ जो इल्म तइलीम ज़ेवर आहे भल पढ़े ठीकु पर उनजो मक़सदु इहो न आहे अगरि का असांजी न्याणी फोत थी वञे असांजी का अमड़ फोत थी वञे मिसाल वफ़ात करे वञे त सवन कोहन जे विच में के 5-4 पोड़ियूं आहिनि माउरूं अॻे ज़माने जूं उहे वीचारियूं गुस्ल थियूं ॾियनि जेकॾहिं शरई लिहाज़ खां ॻोल्हिबो त उन्हनि खे गुस्ल ॾियण जी ख़बर बि कान्हे का पूरी तालीम बि उन्हनि खे गुस्ल जी न आहे लेकिन मजबूरन उन्हनि खे वठी असां पंहिंजे माउरुनि खे गुस्ल था ॾियारियूं पिया। हालांकि हुकुम आहे त औरत खे गुस्ल औरत ॾींदी कॾहिं बि मर्द मरी वञण खां पोइ औरत खे गुस्ल नथो ॾेई सघे त हर ॻोठ जे अंदर घटि में घटि असांजूं अदड़ियूं असांजूं भेनरूं असांजूं माउरूं घटि में घटि 20 घरनि मंझां हिकिड़ो घर अहिड़ो हुजणु खपे जंहिं घर जे अंदर रसूलुल्लाह जे शरीयत जे तालीम सां असांजूं न्याणियुनि मंझां का हिकिड़ी अमर का हिकु असांजी अदी अहिड़ी हुजे जेका मयत खे गुस्ल ॾियण विहजाइण जो तौर तरीक़ो इहो थींदो तॾहिं जॾहिं तव्हां असां सभु इन ॻाल्हि जा ज़िम्मेवार बणिजी हिकु पेज ते ईंदासीं त पंहिंजे न्याणियुनि खे दुनियावी तालीम सां गॾु इस्लाम जे तालीम ऐं दीन जे ज़ेवर सां नवाज़ींदासीं त पोइ हिते बि छोटकारो मिलंदो त क़ब्र क़यामत में बि कामयाबी नसीब थी पवंदी। इहो दग आहे हिकिड़ो जुड़ण जो त मुंहिंजे महबूब आका रहमत लिल आलमीन जी ख़िदमत में उन औरत अर्ज़ कयो या रसूल अल्लाह महिरबानी फरमायो से हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं असां गॾु थियूं पोइ तव्हां असांखे तक़रीर कयो असांखे नसीहत कयो। हुज़ूर फरमायो सुठी ॻाल्हि आहे भली ॻाल्हि आहे हाणे तव्हां औरतूं सभु अचो गॾु थियो त मां तव्हांखे नसीहत कयां पर किथे गॾु थींदियूं उहो घर त ॿुधायो। हुन अर्ज़ कयोसीं घर मां कीअं ॿुधायां हाणे जेकॾहिं तव्हां ईंदव जिते तव्हांखे सहूलियत थिए घर बि तव्हां पाण चूंडियो जिते तव्हां चाहियो उते असां सभु अचो।
हिन वक्त में इहा शइ थी वई आहे अदा ओ ताक़त अल्लाह रसूल जो ज़िक्र आहे मस्जिद में हुजे हा त अचा हा अमा गॾु हो पर असां वटि इहा शइ घणी थी वई आहे रब करीम पनाह में रखे ख़ुदा रा मुंहिंजे महबूब जे दीन जो प्रोग्राम इन जी दावत कार्ड न हूंदी आहे इन जी दावत हली अचण कोठ न हूंदी आहे इन जी दावत लाउड स्पीकर ते ॿुधोसीं बस इहो सॾा छो त अदा दोस्त अली हुजे अदा ख़ादिम हुसैन हुजे ही त मेज़बानी जो हक़ अदा पिया करे हे प्रोग्राम इन्हनि जो न आहे असां तव्हां सभु अगर जे मेहमान हो त रहमत वारे हुजूर जे मीलाद जा इन जे करे हलियो ईंदो कर ये सभु सांगा पुठिए पोइ उछला न ठहर पंहिंजी जगह ते आहे पर हिन दीन जे कमनि में शरीयत रसूलुल्लाह जे मामलात में अहिड़ो हिक ॿिए सां बणिजी पओ अहिड़ो गॾु वेहो अहिड़ो जुड़ऊं जो वरी बिगड़ो ई कान अहिड़ो ठहे जो वरी रहे ई कान हिकु दफ़ो ठहंदासीं त इंशाअल्लाह क़यामत ते पाण में गॾु ऐं जुड़ियल रहंदासीं त मुंहिंजा भाउ मदीने जे साईं फरमाते अहिड़ो घर ॿुधायो हिते सभु अचो ईअं न त कुझु अदियूं अचनि कुझु चवनि त हिन घर वारे सां ठहा ई कान बेहतर हिकिड़ो घर तव्हां पाण मुश्तमिल कयो मां अल्लाह जो सुहिणो नबी ईंदुमि ऐं तव्हांखे नसीहत कंदुमि हुन वरी बि चयो साईं घर बि तव्हां नालो खणो असां सभु अची वञूं मदीने जे साईं फरमाए जेकॾहिं मुंहिंजे चवण जे मुताबिक़ अवां घर पसंदि कयो त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो आहे मां उन घर खे पसंदि थो कयां जंहिंखे अल्लाह बि पसंदि फरमाईंदो आहे मदीने पाक मंजा से केड़ो घर हुजूर जी जात पाक फरमान था हजरत अबू तलहा अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो घर उन घर जे अंदर हजरत अबू तलहा अंसारी जी घरवारी हजरत उम्मे सलीम रज़ियल्लाहु ताला अन्हा मुझे दिल पर हुजूर जी रज़ाई मासिया हुजूर जी जात फरमाया त मदीने पाक जो अदड़ियूं अमड़ियूं मावरूं भेनर तवा सब जो सब हजरत अबू तलहा अंसारी जे घर में थियो उम्मे सलीम जे घर में गॾु थियो त पोइ असां उते अची तव्हांखे हिदायत ऐं नसीहत कंदासीं उम्मे सलीम केर ही इन जे सब्र ता कुर्बान वञा मुर्स हजरत अबू तलहा अंसारी अबू तलहा अंसारी हिकड़ी वॾी अजीम शख्सियत आहे जेकॾहिं उन जे शख्सियत ते गुफ्तगू कंदासीं त फजर थी वेंदी हिकड़े ॾियारे बन्नीअ ते वियो कमु करण ज़मीन ते पुठियों नंढड़ो पुट फौत थी वफ़ात करे विसाल करे त उम्मे सलीम जे घर पाड़े जूं औरतूं मायूं दुख में शरीक थियण जे लाइ ताज़ियत जे लाइ गॾु थी वियो त उम्मे सलीम उन्हनि औरतुनि खे जे ॻाल्हि ॿुधो हिन नंढड़े जो अबो इन जो पीउ हजरत अबू तलहा अंसारी बन्नीअ ते ज़मीन ते कमु करण वियो आहे हाणे ख़बरदार मता कयो उनखे इत्तला कयो आहे केर बि न ॿुधाएसि जॾहिं पाण अचे घर में त तव्हां उनखे न ॿुधाईंदियूं मां उन जी घरवारी हा हो मुंहिंजो मुड़ुस आहे हिन जो पीउ आहे मां हिन जी अमर हा बच्चो मुंहिंजो बि आहे बच्चो उनजो बि आहे हाणे जॾहिं अचे त मां उनखे पंहिंजे पुट जे मौत जो इत्तला पंहिंजे हिकमतुनि सां पाण ॿुधाईंदीमांसि मां ठीकु आहे असां छो तुंहिंजे मुड़ुस खे ॾसियूं ऐं अबू तलहा अंसारी खे इहो बि एज़ाज़ हासिल हो जॾहिं मुंहिंजे महबूब काइनात जे सरदार रहमत लिल आलमीन जी ज़ात पाक हिन दुनिया मां पर्दो फरमायो हिन दुनिया मां हिजाब पाक में तशरीफ़ वठी विया जॾहिं गुंबद खज़रा में तशरीफ़ वठी विया अल्लाह अकबर पंहिंजे मज़ार मुबारक जे अंदर तशरीफ़ वठी विया हालांकि असांजो नबी हयातुन नबिया असांजो नबी हयातुन नबिया मुंहिंजो हो तो हुजूर हयात आहे ॾींदो खैरो सखा बरकात आहे अदा मुंहिंजो हो तो हुजूर हयात आहे ॾींदो खैरो सखा बरकात आहे हर रात उते शब रात आहे वॾा अरबीअ जा अख़्तियार ॾिठ में सुणे मदानीअ जी दरबारे सुने अरबीअ जी दरबारे ॾिठ में उते आशिक मस्तो हज़ार ॾिठ में सुने अरबीअ जी त मुंहिंजे महबूब ज़ाहिरी तरह दुनिया मां पर्दो मुबारक हिजाब पाक में तशरीफ़ वठी विया हिन दुनिया खां ओट मुबारक में तशरीफ़ फरमा थिया त असहाब रसूलुल्लाह जा गॾु थिया त मुंहिंजे महबूब काइनात जे सरदार जी
जी लहद मुबारक सामी मुबारक कब्र मुबारक केर खोटींदो सभिनी गॾिजी फ़ैसिलो कयो त वेझे खां वेझो कुर्ब में रहण वारो प्यार में रहण वारो मुंहिंजे महबूब जो सच्चो गुलाम हज़रत अबू तलहा अंसारी जी ज़ात अॼु असांजो गॾियल फ़ैसिलो आहे त मुंहिंजे महबूब कायनात जे सरदार रहमतल लिल आलमीन जी मज़ार मुबारक क़ब्र अनवर मुझे दिल पर हुजूर जी लहद मुबारक मुझे कायनात जे सरदार जी सामी मुबारक अगर जे ठाही दो त इहो एजाज हजरत अबू तलहा अंसारी जे लाइ आहे इहो ही जवान हो जे मुझे महबूब जी मज़ार मुबारक क़ब्र अनवर गुंबद खज़रा जी वा लहद मुबारक पंहिंजे हथनि सां खोटरे ठाहे तैयार कई ऐं जॾहिं सरकार के पंहिंजे लहद मुबारक में लाहिन पिया त उन वक़्तु हज़रत अबू तलहा अंसारी मुझे महबूब जे मज़ार मुबारक में अंदर भी सरकार के पंहिंजे हथनि मुबारकनि ते अल्लाह अकबर बनीअ में कम थो करे पुट गुज़ारियोसि पुट फौत थियो घरवारी आहे अमर आहे उम्मे सलीम उते मौजूद ॻोठ वारनि खे चई अचे कोई बि न ॾसेसि त पुट गुज़ारे वियो थी हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे मां थी उनखे ॿुधायां ऐं ॾिसजो त कीअं थी ॾसियासि इन जो नालो हिकमत आहे कहिड़ी हिकमत दुरूद पढ़ त तोखे बि ॿुधायां चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अल्लाह अकबर हजरत अबू तलहा अंसारी जीअं घर पहुतो त घर वारी अॻ में पानी भरे ॾिनोसि हथ मुंहुं धो वुज़ू करे वे खट ते वेठो मानी ॾिनईसि मानी खाइण खां पोइ अबू तलहा अॼु हिकिड़ो शरीयत जो मसइलो त मूंखे सम्झाए कहिड़ो मसइलो अगर का शइ कंहिंखां उधारी वठी अचूं हफ़्ते जे लाइ छंछर खां छंछर ताईं हाणे छंछर थी वियो ऐं उहा जेका शइ वरितीसीं उहा असां वटि आहे जो साॻी शइ वापसि कयूं हाणे वापसि न कईसीं पर वठण वारो मालिक दर ते घुरण अचे अॻे छंछर ते मूंखां वठी विया हो अॼु छंछर आहे मुंहिंजी शइ मूंखे वापसि ॾियो आहे बि उहा राज़ी थी ॾिजे या रंज थी ॾिजे इहो मसइलो मूंखे सम्झाए अबू तलहा हैरान थी चए तो अजीब ॻाल्हियूं थी पुछी ऐं उम्मे सलीम पहिरीं त हुनजी महिरबानी हुनजो हक़ आहे दर ते न अचे अॻ में घर पुॼायूं मेहरबानी कई हुन एहसान कयो हुन चङाई कई भलाई कई वो चङाईअ जो बदिलो चङो भलाईअ जो बदिलो भलाईअ सां ॾिबो पर जेकॾहिं पाण अचे दर ते सॾु करे त पोइ रंज छो थिबो नाराज़ छो थिबो उहा शइ उनखे राज़ी थी ॾियणी पवंदी त उन वक़्तु चवे थी अबू तलहा जेकॾहिं रंज न थिबो राज़ी न थिबो मां रंज न आहियां तूं बि रंज न थिजाए मता नाराज छो ही मता रंज थी दुख करी छो जे ही जेका औलाद ही जेका जान ही जेके बच्चा है जेको ज़र जेको ज़ेवर जो कुछ भी असा के मिलियो आ इन जे ॾियण वारो जहान जो पालनहार रब्बुल आलमीन असा इन जा मजाजी मालिक हो हकीकी मालिक रब करीम अज असा वट असल हकीकी मालिक रब करीम पाना और ये जान अल्लाह जी ॾिनल नेमत औलाद अल्लाह जी ॾिनल नेमत पुट तुंहिंजो बि हुयो पुट मुंहिंजो बि हुयो पर जॾहिं अल्लाह जो सॾु थियो रब करीम असांखे हिकु वक़्त जे लाइ ॾिनो हो जॾहिं उहो वक़्तु पूरो थियो त पाण वठण आयो मां राज़ी थी ॾेई छॾियो तमामु अल्लाह जे हवाले करे छॾियो थी कपिड़ो लाहे अरे थी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन त अॼु जे माउरुनि खे असांजे अमड़नि खे बि उन अमड़ मथां सबक पिराइणु घुरिजे हली जायूं माउरूं संदियूं सालिहनि महशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि बाक़ी वेचारनि ओ जागा जाओ कया मुसलमान आबाद समझण जी कोशिश कजा रहमत वारे हबीब फरमायो त उम्मे सलीम जे घर अचो अबू तलहा अंसारी जे घर अचो उते सभु गॾु थियो त मां रहमत वारो हुजूर ईंदुमि ऐं तव्हांखे तकरीर कंदुमि नसीहत कंदुमि तव्हांजो बि हक़ आहे
हुजूर फरमाया त घरनि खे मुक़ाम न बनायो इन मां साबित थियो त असांजे माउरनि असांजे अदड़नि असांजे अमड़नि ते बि हिकिड़ो हक़ लागू थो थिए त उहे बि घटि में घटि हफ़्ते में हिकु दफ़ो दीन जूं ॻाल्हियूं इस्लाम जूं ॻाल्हियूं शरीयत रसूलुल्लाह जूं ॻाल्हियूं ज़रूरी ॻाल्हियूं सिखनि ऐं हिक ॿिए खे शेयर कनि सेखारनि इन मज़ा हिन दुनिया में बि इस्लाह थींदी क़ब्र क़यामत जो बि छोटकारो मिली पवंदो त हिन कचहरी जो जेको सिलसिलो ई जोड़ियो आहे त वालिदैन जे लाइ दुआऊं घुरनि हिन दुनिया में दुआऊं घुरनि ऐं साले सवाब जूं दुआऊं घुरनि त अदा दोस्त अली हिकिड़ो हक़ अदा करे असांखे दग ठाहे ॾिनो त अबे अम्मा जो हिन तरह हक़ आहे ऐं अहिड़े तरीक़े सां अगरि का बि असांजी रिश्तेदारीअ मज़ा असांजी निस्बत हिन दुनिया खां रुख़सत थी वञे त हिन तरीक़े सां हिन तरह उनखे यादि कंदा हो हे तरीक़ो अॼु न ठहियो आहे इहो तरीक़ो अल्लाह जे क़ुरान ऐं सुहिणे नबीअ जी सुन्नत ठाहे ॾिनो कई अहिड़ा मिसाल क़ुरान सुन्नत में असांखे मिलनि था पिया त रहमत वारे हबीब उम्मे सलीम रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर खे हुकुम ॾिनो त सिंगारियो ठाहियो सॼे ॻोठ जूं माउरूं अदरियूं गॾु थियो मां रहमत वारो हबीब उते अचां थो पियो अल्लाह अकबर मुस्लमान भाउ मुंहिंजे महबूब काइनात जा सरदार रहमतल लिल आलमीन जी ज़ात पाक पूरे मदीने पाक जे ख़िदमतुनि मझा जेकी माउरूं अमड़ियूं भेनर उम्मे सलीम जे घर में गॾु थियूं अॼु काइनात जो सरदार उन्हनि सभिनी खे पंहिंजे खिताब सां नवाज़ण अचे थो सभिनी खे उमेद ही त अल्लाह जा हबीब ईंदा ज़ियारत थींदी अॼु दीन सिखण जो मौक़ो मिलंदो शरीयत सिखण जो मौक़ो मिलंदो वाइज़ नसीहत अल्लाह जा हबीब फरमाईंदा मदीने जा ऐं हालांकि उन कचहरीअ ता कुर्बान जंहिं कचहरीअ जो खतीब खिताब करण वारो नसीहत करण वारो काइनात जो सरदार रहबर रसूलुल्लाह पाण महबूब गॾु बीहनि ऐं मुंहिंजे दिल पर हबीब खां का शइ लिकल ई कोन्हे क़ुरान पाक जी पहिरीं सिट पढ़ो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन कुरान समझाए तो ज़ालिकल किताब मुझा सोना नबी ओ जेको ही किताब समझो था ही किताब जो मकसद इहो आहे हाणे ही कोप मुखां केतिरो परे आहे गॾु आहे न सही अल्लाह से फरमाया महबूब ही जेको किताब आहे ही किताब इन में कुझु शक आहे कोन जो हक़ ऐं सच जी वाट आहे पढ़िया लिखा वेठा हो इल्म वारा वेठा हो मूंखे समझायो त उन वक़्त में किताब हुयो न किताब कोन हो महबूब जी पूरी जिंदगी मुबारक कुरान किताबी शिकिल में किताबी शिकिल में हो ही कान वो अल्लाह किताब कंहिंखे सॾियो आहे केड़ो वो किताब हो जो अल्लाह से पंहिंजे महबूब के हुकुम मुंहिंजा सोना नबी ही जेको किताब आहे जेको तुंहिंजे अॻियां आहे इन किताब में को शक ई कोन्हे हालांकि किताब उन वक़्त में न हो क़ुरान करीम किताबी शिकिल में बाद में जंहिं वक़्त मुसीलमा कज़ाब सां जंग थी आहे मुसीलमा कज़ाब नुबुवत जी दावा कई सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ज़मानो मुबारक आहे सैयदना सिद्दीक़ अकबर जे खिलाफत जे ज़माने मुबारक में मुसीलमा कज़ाब साहब जंहिं वक़्त में जंग थी इहो बातिल त क़त्ल थी वियो मारजी वियो मिटजी वियो पर उन जंग में 900 कुरान पाक जा कारी भी शहीद थिया हा 900 असहाब रसूलुल्लाह जा जेके कुरान जा हाफिज़ हा उन्हनि जी शहादत थी सैयदना फारूक आज़म अमीरुल मुमिनीन हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु सिद्दीक़ अकबर जे खिदमत में हाज़िर थी अर्ज़ करे या अमीरुल मुमिनीन साईं जे कॾहिं अहिड़ो जंगनि जो सिलसिलो अॻिते बि हली पियो 900 कुरान जा कारी हाफिज़ दुनिया खां रुख़सत थिया शहादत जो ताज पातऊं अहिड़नि जंगनि में अगरि जेकॾहिं असांजे कुरान जा कारी कुरान जा हाफिज़ हिन दुनिया ते न रहंदा त कुरान महफूज़ केरु कंदो अॼु जो अॼु ऐलान कयो जेके कुरान जा हाफिज़ आहिनि कुरान जा कारी आहिनि जिन बाज़ाब्ता रसूलुल्लाह खां कुरान सिखियो आहे उन्हनि खे हुकुम जो त गॾु वेही कुरान पाक खे किताबी शिकिल में आणनि हिकु हंध ते गॾु कनि उन ॾींहं ते सैयदना फारूक आज़म जे मशवरे जे मुताबिक़ सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़ात पाक इहो हुक्म जारी फरमायो जेके कुरान जा कारी हा जेके हाफिज़ हा जिन बाज़ाब्ता हुज़ूर खां कुरान पाक सिखियो उहे गॾु थिया पोइ कुरान पाक खे किताबी शिकिल में आणे महफूज़ कयो वियो हिन खे कस लॻी अञा नथो ठहे जे पंहिंजे मर्ज़ीअ सां ठाहियुनि असां 40 नसीब पारण वारो कुरान पढ़ंदासीं पूरी धरतीअ ते को हाफिज़ बि नथा करे सघनि पिया
पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह अकबर। जॾहिं बि मुंहिंजे महबूब जे दरबार वञा कुझु न कुझु बरकतूं हासिल कयो। हिकिड़ी औरत ही विलायत खां अम्मा आयशा सिद्दीका जी ख़िदमत में वेही रोए पई। अम्मा छो थी रोई? अम्मा हिकु मंज़िल जी मुसाफ़िरी काटे हिते पहुती हा। हिकु वॾे ॾुखियुनि घड़ियुनि खां पोइ ही मंज़िल मूंखे नसीब थी आहे। अम्मा कीअं? हिकिड़े बादशाह वटि ख़िदमतगार हुयमि, उनजे घरवारीअ जी ख़िदमत कंदे कंदे उनजो हार मुंहिंजे हथ में हिकिड़ो बाज़ खणी खसे हलियो हुयो। उहा घरवारी बादशाह जी ॾमिरजी पई त मुंहिंजो हार जो बादशाह जो हार जेको बाज़ खणी वियो उहो ॾमिरजी मूंखे क़त्ल पिया कनि। सॼी राति रुन में रोईंदे रोईंदे जे वक़्त में असुर जो वक़्तु थियो त उन टाइम ते पंहिंजे पुतनि पंहिंजे भॻवाननि पंहिंजे बातिल खुदाउनि खे छॾे करे मां रहमत वारे रसूल दिलबर हुज़ूर जे पालनहार अल्लाह खे सॾ बि कयमि, मदीने जे साईं खे अर्ज़ बि कयमि त राणा हाणे अकेलाई में आहियां, मौत जे वेझो थी चुकी हा, मदद फरमा। त हुज़ूर जी ज़ात पाक उन बंद कोठीअ में अकेलाई में झंग में बर में अञा कलमो बि कोन पढ़ियो आहे, उते सॾ थी करे पई मुंहिंजा महबूब मदद फरमा। ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जो अची रस या रसूल अल्लाह। ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जो अची रस या हबीब अल्लाह। तो मुझे पिरीअ फरमायो त हाणे रो न, सुबुह थींदो बादशाह सॾींदी तोखे क़त्ल थो कयां, हार मिलई न हा त बाज़ खणी वियो मां किथां आहियां। पोइ जॾहिं सख़्ती करे त पोइ चइजांइ त भला बाज़ खां जो मोटाए वठी ॾियां। वो सागो पखी जो वरी मोटाए खणी अचे साईं, पोइ पखी किथां ईंदो? पाण फरमायो तो वटि न अचे हा, पर मुंहिंजो वसीलो वरितो थी, मूंखे सॾु कयो थी, रहमत वारे रसूल जो तवसुल करे सॾु कजांइ त बाज़ बि पाण पहुची। तो देर इहा थी झंग में जबलन में पहाड़न में इनके जो दिलदारी मिली त ॿ विहाड़ा टेके सुम्ही पई। सुबुह थियो बादशाह सॾु कयो हार जे बाज़ खणी वियो, मूंखे किथे आहे? बेवकूफ़ी बादशाह को गोश्त हो छा बाज़ खणी वियो? जे बाज़ खणी वियो। जे तूं न ठही सघंदी जे मां तोखे बि ठाही, कीअं ठहंदासीं? जे भला बाज़ खां जो हार मोटाए वठी ॾियां किथां ईंदो? जे ॾिस त कीअं थो अचे। अल्लाह अकबर। मुंहिंजे महबूब जो इस्म मुबारक मुंहिंजे दिलबर हुज़ूर जे पाक नाले मुबारक सां उन बाज़ खे वसीलो ॾेई सॾु थी करे उहो बाज़ हवाउनि मां जंगलनि मां जबलनि मां पहाड़नि मां उॾामंदो उॾामंदो उहो हार समेत पेश थी माण्हुनि वांगुरु ॻाल्हाए थो। उन औरत खां माफ़ी बि वठे थो, उहो हार बचे पेश करे। उन औरत के बादशाह जो तू सच्ची हाने ॿुधाए त किथे तुंहिंजो घर ठहे बंगलो ठहे, अॻु नौकरियाणी हाणे राज जी राणी बणबी जे तुंहिंजी बादशाही न खपे, जंहिंजे दर तां सिरदान मिलियो आहे, जंहिंजे सदके सिर जी बादी सलामत रही आहे, अॼु खां पोइ उन दर जी फ़क़ीरीअ में ज़िंदगी गुज़ारी। दुनिया जी बादशाही न खपे, बस एतिरो कर जो मदीने पाक ते पहुचाए। अल्लाह अकबर। बादशाह उनी औरत उनी खातून खे वॾो साज़ो सामान ॾेई मदीने पाक ॾे रवानो कयो। जंहिं वक़्त मदीने पाक में पहुती मस्जिद नबवी जे दर ते मुंहिंजा महबूब तशरीफ़ फरमा हा। उन औरत खे ईंदो ॾिसी हुज़ूर फरमायो बाज़ हार ॾिनी, हार मिलियो, सभु कुझु मिलियो, हार त मिलियो पर तुंहिंजे दर जो फैज़ ईमान बि मिलियो आहे। छा खपई? से हाणे रहंदमि तव्हां सां गॾु। पाण फरमायो हाणे ॿियो कमु न कर, ये मस्जिद थी वञी मस्जिद जी बुहारी ॾे, बाक़ी जिंदगी ते गुज़ार। उन खातून मस्जिद शरीफ जी बुहारी ॾींदी हुई। बुहारी ॾींदे ॾींदे हलंदे हलंदे हिकु ज़मानो गुज़रियो, मुंहिंजा महबूब आका के सफ़र ते रवाना थिया। हीअ औरत बीमार थी पई, उन बीमारीअ जे सूरत में मौत बहानो बणियो। अकेली सुती पई आहे, मिट न हा, माइट न हा, औलाद को नहीं, खानदान न हो, अकेली परदेसियाणी मुसाफ़िराणी खातून आहे। मुंहिंजा भाउ सुती पई आहे ऐं सॾ थी करे मुंहिंजे महबूब खे हाणे हया ती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइवारी कजा, हाणे हया ती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइवारी कजा, मुंहिंजी पोइवारी कजा।
का दिलदारी ॾिजा मुंहिंजी पोइ वारी कजा हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजा मुंहिंजी पोइ वारी कजा का दिलदारी ॾिजा मुंहिंजी पोइ वारी कजा मुंहिंजी पोइ वारी कजा तूं न ढकी त ॿियो केरु ढकींदो अला तूं न ढकी अका तूं न ढकी त ॿियो केरु ढकींदो अला ऐब उघाड़े किने जा कसूर मुंहिंजी पोइ वारी कजा मुंहिंजी पोइ वारी कजा का दिलदारी ॾिजा मुंहिंजी पोइ वारी कजा हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजा हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजा आहे तवज्जो वेहंदव ब्रेक पंहिंजो कलाक ते हूंदो आहे पर कलाक खां कम अॻिते हलियो वियो आहे पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या आहे तवज्जो सच पुछो ही मिंबर रसूल हिन स्टेज ते पंहिंजे मथा त जूं ॻाल्हियूं न थींदियूं आहिनि हिन दफ़े हिकिड़ो इरादो हो त ॾाढो सकरंड जो पंध परे आहे खैरपुर किंगरीअ पीर ॻोठ में गुज़ारियो पर अल्हम्दुलिल्लाह अठो दफ़ो सकरंड जी पासेगा कॾहिं हुन पासेगा हिते हुकुम थियो से अधु कोप चांहि जो पियो त सकरंड हलो लेथे खां पोइ वॾा दोस्त हली साईं मुंहिंजी अमड़े मुंहिंजी न्याणी बसि हिकिड़ो ॾींहुं खणी को ठाहियो अहिड़ो ठही पऊ जो अमड़ जे हक़ में भी दुआऊं थियनि न्याणीअ जे हक़ में भी दुआऊं थियनि हिते गुल गॾु थियनि उमेद था कि हथड़ा खणंदासीं त सभु सांग ई सवला थी अल्लाह अकबर खुदा जो कसम उन वक्त अदा दोस्त अली जे चेहरे के मुंह ॾिठो हिकड़ी उदासी हिकड़ी मायूसी ॿुधाए पई दिल में सोचो त अॼु कम न ठहंदो त कॾहिं सभु सांग पुठीअ पोयां छॾिया छो त कॾहिं कॾहिं जुतायूं बि झोरींदियूं आहिनि ॾींदा हुया जेके जीअ में जायो अदा ॾींदा हुया जेके जीअ में जायो जल्दी करे विया जानी जुदायो जल्दी करे विया जानी जुदायो वसी नेण पया वसकारा सजना वसी नेण पया वसकारा सजना करे दाहूं थी दिल ॾिसी खाली अंगण करे दाहूं थी दिल ॾिसी खाली अंगण मोकिला ए विया मुखों प्यारा सजना मोकिला ए विया मुखों प्यारा सजना करे दाहूं थी दिल ॾिसी खाली अंगण करे दाहूं थी दिल ॾिसी खाली अंगण मुंहिंजा महबूब कायनात जा सरदार रहमत लिल आलमीन जी ज़ात उम्मे सलीम जे घर तशरीफ वठी आया हजरत अबू तलहा अंसारी जे घर तशरीफ फरमा था त उन वक्त में मुझे महबूब जे मिठड़े मदीने पाक जूं औरतूं माण्हू भेनर अॻु घर में पहुची चुकियूं हुयूं हुजूर जी ज़ात मिंबर पाक ते तशरीफ फरमा थी मदीने पाक जे माण्हुनि अमड़नि खे खिताब था कनि नसीहत था कनि वाइज़ था कनि तकरीर था कनि पिया ओ अमड़ियूं मावरूं ॿुधी छॾियो तव्हां मझां रब करीम जन खे बि माउ हुजण जो शरफ़ बख़्शो आहे अगरि कंहिं बि माउ ऐं पीउ जा नंढड़ा 3 ॿार सगीर मरी जहान छॾे वञनि वफ़ात करे वञनि विसाल करे वञनि पोइ धीअ हुजे या पुट हुजे उन नंढड़नि मासूमनि ॿारनि जे मौत ते अबो अमर सब्र कंदा त क़यामत जे ॾींहुं उहे नंढड़ा 3 ॿार पंहिंजे पीउ माउ खे बख़्शराए पाण सां गॾु जन्नत में वठी या तकरीर हुजूर फरमाई हिकड़ी औरत कुंड मो अर्ज़ कयो मुंहिंजा सोना नबी पोइ जंहिंजा 2 ॿार हुजनि त
हुजूर फरमाया बब्बे अब्बे अमर के बख्शराईंदा। वरी हिक खातून अर्ज कयो राणा जंहिंजो हिकिड़ो ॿार। हुजूर फरमाया त हिक बि अब्बे अमा खे बख्शराईंदो। तव्हां त हिकिड़ी खातून कुंड में रोए थी पई, अखियुनि मां ॻोढ़ा कतारूं करे किरनि पिया। हुजूर फरमाया तूं रोई छो पई? राणा जंहिंजो हिकु बि न हुजे, जंहिंजो ॿार फोत ई न थियो या औलाद ई न थी, उहो कंहिंजे कढ वेंदो? अल्लाह जा हबीब थोरी देर जे लाइ ख़ामोश थी पाण फरमाइनि था घबरायो न। जंहिंजा 3 ॿार मासूम फौत थिया, अबे अमा सब्र कयो, बख्शराईंदा, 2 ॿार बख्शराईंदा, हिकु बि बख्शराईंदो। पर जंहिंजो हिकु बि न हूंदो उन बेवाहन जी वाह मां मोहम्मद करीम वेठो आहियां। ये महबूब ॻोल्हींदो अमर बचड़नि खे जीअं ॻोल्हे, ये महबूब ॻोल्हींदो अमर बचड़नि खे जीअं ॻोल्हे। न तेसी बहेश्त ॾे वेंदो, न तेसी बहेश्त ॾे वेंदो, जेसी वॻ खां जुदा हूंदो। हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत में ख़ुदा हूंदो, क़यामत ॾींहुं हिक पासे अदालत में ख़ुदा हूंदो। तबे पासे ज़मानत लए, तबे पासे ज़मानत लए मोहम्मद मुस्तफा हूंदो। हशर जे ॾींहुं हिक पासे। महबूब जे ख़िदमत में हिकिड़ो गुलाम दरिए खां पियो सॾ करे राणा क़यामत कॾहिं थींदी? पाण फरमाए कहिड़ी तयारी कई थी? ये तयारी कोन्हे, बाक़ी उठ चारे थकिजी पियो आहे। तव्हांजो चयो त क़यामत में जन्नत जा बाग मिलंदा, अचे त मूंखे बि बाग मिले, जन्नत जो बाग इन जे करे आयो आहे। हुजूर जी ज़ात फरमायो छा ठाहियो थी? कि कुझु बि न आहे, तव्हां सां मोहब्बत, बस इन मोहब्बत रसूल में मां ॼमी बीठो। हुजूर फरमाया जे मूं सां मोहब्बत थी त पोइ ॿुधी छॾ, जंहिंजी जंहिंसां मोहब्बत आहे क़यामत में उन सां गॾु हूंदो। जे मुंहिंजी मोहब्बत तुंहिंजे दिलि में सलामत आहे त पोइ जन्नत जा बाग हिते ई मिली वेंदई। इन उमेद ते असां पंहिंजे महबूब जी दामन में चिंबड़ी पवंदा आहियूं, सॾ कंदा आहियूं। पोइ कॾहिं मीलाद जी निस्बत, कॾहिं यारी शरीफ जी निस्बत, कॾहिं अबे अमा जे सदकनि ख़ैरातुनि जी निस्बत। पंध मिले पिरीअ ॾे याद हीअ दुनिया बि ठही पए त क़ब्र क़यामत जी बि कामयाबी नसीब थिए। पोइ सॾ कंदो कर, नहीं कौनैन में कोई आका, नहीं कौनैन में कोई सहारा या रसूल अल्लाह, सहारा या रसूल अल्लाह। तुम्हारे ही करम पर है, तुम्हारे ही करम पर है गुजारा या रसूल अल्लाह, तुम्हारे ही करम पर है गुजारा या रसूल अल्लाह, गुजारा या रसूल अल्लाह। इन उमेद ते गुजारो थींदो, सॾ कंदो कर। मुंहिंजा महबूब मिठा अज़ीज़ करीब कफन ॾेई गुस्ल ॾेई पुलनि ते खणी क़ब्र ताईं हलंदा। पोइ अॻिते जी क़ब्र हशर जी पार त तोखे, आका क़ब्र हशर जी पार त तोखे, कोन्हे मूंखे माल साईं आहे मुंहिंजो गरीबी हाल, मिठा आहे मुंहिंजो गरीबी हाल। क़ब्र हशर जी पार त तोखे, आका क़ब्र हशर जी पार त तोखे, कोन्हे मूंखे माल साईं आहे मुंहिंजो गरीबी हाल, मिठा आहे मुंहिंजो गरीबी हाल। जे दम आया जग में साईं, जे दम आया जग में साईं, साहो ॾियां पोइ
अग में साईं साहो दिया पो अग में साईं अच जा नबी नंगे पाल साईं आहे मुझो गरीबी हाल मिठा आहे मुझो गरीबी हाल लहदे में लालण लहण जे वेले लहदे में लालण लहण जे वेले मुनकर नकीर जे पुछण जे वेले मुनकर नकीर जे पुछण जे वेले सौला कजा सभु सवाल साईं आहे मुझो गरीबी हाल कबर हशर जी पार तोखे झोलत झल चौ भले न उम्मीद त कर ये तुझे हक में दुआ थी कबर हशर जी पार तोखे अका कबर हशर जी पार तोखे कोन्हे मुखे माल साईं आहे मुझो गरीबी हाल मिठा आहे मुझो गरीबी हाल। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मुस्तफा जाने रहमत पेला नाम शमे बज़ में हिदायत वो हमारे नबी हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमे बज़ में हिदायत गौसे आज़म इमाम तुक़ा वन्नुक़ा जलवे शान कुदरत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमे बज़ में हिदायत पे लाखों सलाम। اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وصحبه أجمعين. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. وجاء مولاي كريم إنما في الجصاب ما هو لدربار पेशकश قبول فرما या अल्लाह महबूब की सारी उम्मत के पेशकश قبول فرما मौलाए करीम मुर्शिद महबूब सुभानी दरबार पेशकश कबूल फरमा या अल्लाह खुसूसन सानी मुर्शिद सैयद आशिक अली शाजी रहमतुल्लाह अलैहि जी दरबार पेशकश कबूल फरमा या अल्लाह मुर्शिद करीम अली सदके बाउदोस्त अली वारन जे वालिदैन ऐं खुसूसन नंढड़ी जरूरत के पेशकश कबूल फरमा या अल्लाह मरूमन जा सगीरा कबीरा गुलाम फरमा जन्नतुल फिरदौस में आला मकाम नसीब फरमा खुदा मौलाए करीम संसुल के महबूब जी शफाअत नसीब फरमा या अल्लाह महबूब जी मिलाद जे सदके संजा हाज़िरी के पंज बारगाह में मकबूल मंजूर फरमा या अल्लाह साजा सगीरा कबीरा गुलाम फरमा मौलाए करीम सजिया साजे वालिदैन जी सारी उम्मत जी मग़फ़िरत फरमा बीमारन के शिफाए कामिला अजर नसीब फरमा या अल्लाह साजे दोस्त पठान खान जो भा बीमारा सईमुली जुल्फ़कार जो मामा बीमारा मुझा मौलाए करीम न भलारी महफिल जो सदिकों के शिफाए कामिला अजर नसीब मुझा मौलाए करीम जिन दोस्तन व खादिम हाफिज दोस्त अली खास के लिए बिरादरी मीला शरीफ जो एहतमाम किया मुझा मौला
जेकी जमायत आया सभिनी जे विख विख ते कदम कदम ते रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा सभिनी जे रिज़्क़ में रोज़ी में इल्म में उम्र में इज्जत में बरकत अता फरमा या अल्लाह असां समूरनि खे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी नसीब फरमा या अल्लाह अले रसूल साहिब रसूल जे तबे करण जी तौफीक अता फरमा या इलाही रहम फरमा मुस्तफ़ा जे वास्ते या रसूल अल्लाह करम कर खुदा जे वास्ते मुश्किलातू हल कर शहे मुश्किल कुशा जे वास्ते करबला रद शहीद करबला जे वास्ते आमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। जमाए सगुरी वेही रहो मिलाद जो लंगर करे पो वञो पंजनि पंजनि जाइन ते वेही रहो हेॾे